रानीपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कुर्बान अली मेमण मूजिब मेरिट कॉलेज ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी रानीपुर पारां सिंध जे सकाफ़ती एकता जो ॾींहं जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में अदीबनि, दानिश्वर, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे डॉक्टर नज़ीर खोखर, उस्ताद मोहसिन ॼामड़ो, मैडम प्रोफेसर सनम सिद्धू भमरो, अज़रा खोखर, एडवोकेट नूरुल्लाह तुनियो, सभा सोलंगी ख़िताब कंदे चयो त असां सिंधी मीडिया या थोराइता आहियूं जंहिं असांखे सकाफ़ती ॾियारो ॾिनो। इन ॾींहं जे हिसाब सां 4 डिसंबर खे ईद जो त्योहार वांगुरु मल्हाईंदा आहियूं, जंहिंजी एडवांस में तयारी कंदा आहियूं। उन हवाले सां अॼु एकता जी तक़रीब मुनक़द कई आहे। 5000 सालनि खां बि पुराणी तहज़ीब आहे जंहिं क़ौम जी सुञाणप हूंदी आहे, उनजी सकाफ़त ज़िंदा हूंदी आहे। हीअ सकाफ़ती ॾियारा ईद वांगुरु हूंदा आहिनि। इन ॾींहं ते असां अजरक, टोपी, पटका पाए सिंधी खाधा तयारु कंदा आहियूं। असांखे फ़ख़ुरु आहे त असां सिंधी आहियूं, जंहिंजी सुञाणप सकाफ़त आहे।